अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे तव्हां सभिनी जो? ठीकु आहियो? मां उमेद थी कयां त तव्हां सभई ख़ुशि हूंदा ऐं आबाद हूंदा। मां आहियां आसमा भुट्टो ऐं प्रोग्राम आहे कैफ़े सिंध ऐं मूंसां गॾु आहिनि आऊं शेफ AR जमाली। हमेशह जीअं AR जमाली साहब मूंसां गॾु आहिनि। हीउ जेको प्रोग्राम आहे तव्हांजी पसंदि जो प्रोग्राम आहे कैफ़े सिंध ऐं हीउ ख़ूबसूरत किचन जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो उहो आहे फुट ऑयल वारनि जे तरफ़ खां। जमाली साहब, सभ खां पहिरियां मूंखे तव्हां इहो ॿुधायो, हीउ जेको ख़ूबसूरत किचन तव्हां ॾिसी रहिया आहियो, जिते तव्हां मौजूदु आहियो, हिन जी जेका डेकोरेशन आहे तव्हांखे कीअं थी महसूसु थिए? ॾाढी बहितरीनु, छो जो किचन चाहे घर जो हुजे चाहे कंहिं सेट जो किथे बि हुजे, पर किचन जॾहिं ख़ूबसूरत हूंदो आहे त अक्सर जो जिते बंगला ठहंदा आहिनि या घर हूंदो हुनजो किचन मां ॾिसंदो त किचन केतिरो साफ़ु सुथिरो रहंदो आहे। पर असांजो हीउ जेको नओं किचन आहे ॾाढो सुठो आहे, बहितरीनु, तव्हांखे नज़र बि अची रहियो आहे, फोट ऑयल वारनि जो आहे, बहितरीनु आहे। असां जेके आहिनि त हींअर खाधा पचाईंदासीं, उहा जेको डिशिस ठाहींदासीं उहे बि तव्हां ॾिसो इनशाला मज़ेदार क़िस्म जी, पर हिन में नवां आणींदी काफ़ी आहे। मूं कोशिशि कई आहे त जीअं सेट असांजो नओं ठहियो आहे त ऐं खाधनि जी नयूं नयूं डिशूं, नयूं रेसिपियूं जेके आहिनि उहे बि मां आणियां हिते ऐं पंहिंजे प्रोग्राम में ठाहियां। पर तव्हांजी फरमाइश जेका उहा बि ज़रूरी आहे। तव्हांजी फरमाइश के बग़ैर असीं बिल्कुलु कुझु बि न आहियूं, तव्हांजी फरमाइश बि ज़रूरी आहे। ॾाढो सुठो। फरमाइश नाज़रीन जी ज़रूरी हूंदी आहे, छो त असां कुझु बि न आहियूं नाज़रीन तव्हां खां सवा। हीअ ख़ूबसूरत किचन ऐं हर औरत, कुझु मर्द बि हूंदा आहिनि खाधे पचाइण जा शौक़ीन, जीअं AR जमाली साहब आहे, त असां औरतूं हमेशह इहो ई चाहींदियूं आहियूं त किचन ख़ूबसूरत हुजे ऐं ॾाढो साफ़ु सुथिरो हुजे। त हिते मां मौजूदु आहियां, यकीन कयो हीउ जेको हिते सेट लॻल आहे, हीउ जेको सेटअप थियल आहे, मूंखे तमामु घणो वणे थो ऐं मां थैंक यू सो मच कंदसि फुट ऑयल वारनि खे त हीउ ख़ूबसूरत तोहफ़ो जेको तव्हां असांखे ॾिनो आहे असांखे ॾाढो पसंदि आयो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हाणे असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। हमेशह जीअं असांजे किचन में, असांजे हिन प्रोग्राम कैफ़े सिंध में ॾाढा ज़बरदस्त खाधा पचंदा आहिनि ऐं उहे खाधा जेके तव्हां सिखणु चाहियो था ऐं जे खाधनि खे हिन प्रोग्राम खे ॾिसी तव्हां इलाही लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियो। त मां जमाली साहब खां पुछंदसि त जमाली साहब, हिन प्रोग्राम में अॼु तव्हां असांखे छा था पचाइणु सेखारियो? हा, मां अॼु बि हिकिड़ी मां डिश ठाहे रहियो आहियां, नई किचन ते नई डिश कोशिशि पियो कयां ठाहियां मां। त अॼु जेका आहे मूं वटि आहे कीमो दो प्याज़ा। कीमो दो प्याज़ा आहे असांजी हीअ रेसिपी जेका पाकिस्तानी स्टाइल में आहे, स्पाइसी आहे, ॾाढी मज़ेदार क़िस्म जी आहे। ऐं उमेद थो कयां तव्हां बि इन तरीक़े सां ठाहींदो जहिड़े तरीक़े सां आउं ठाहे रहियो आहियां। त हिन में सभ खां पहिरियां ॿुधायां त कीमो आहे, हीउ कीमो तव्हांखे कहिड़ो पसंदि आहे उहो तव्हां जेको पसंदि तव्हांखे, चाहे मटन जो हुजे, चिकन जो हुजे या बीफ जो हुजे। पर आउं हीउ जेको कीमो ठाहे रहियो आहियां इहो आहे चिकन जो। हीउ चिकन जो कीमो तक़रीबन अधु किलो चिकन जो कीमो आहे। लूण हिन में जेको पवंदो उहो हस्बे ज़रूरत लूण हिन में शामिलु कंदासीं। थूम ऐं अदरक जी पेस्ट जेका आहे उहा बि असीं हिन में शामिलु कंदासीं। हिकिड़ो चमिचो हैड आहे, हैड बि असीं हिन में शामिलु कंदासीं। ऐं उन खां अलावा अछो ज़ीरो जेको आहे उहो बि असीं हिन में शामिलु कंदासीं। हिन में साबुत जेको गरम मसालो आहे, में जेके कारा मिर्च आहिनि, दालचीनी आहे, नंढा फोटा आहिनि, वॾा फोटा आहिनि, उहे बि असीं हिन में शामिलु कंदासीं। इहे कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि उहे बि असीं हिन में शामिलु कंदासीं। उन खां अलावा में साओ मसालो जेको आहे, साए मसाले में जेको फूदनो आहे, ऐं बसर जेके आहिनि मूं ॻाढ़ा करे पहिरियां रखिया आहिनि, बसर बि हिन में शामिलु कंदासीं। सावा मिर्च आहिनि ऐं जेका धाणा जेके आहिनि उहे सावा असीं हिन में शामिलु कंदासीं। इहे सभु हिन जा मसाला आहिनि। ऐं उन खां अलावा जेके असीं हिन में जेका ॿिनि क़िस्मनि जा जेके बसर आहिनि, मूं तव्हांखे पहिरियां ॿुधायो, ॿिनि क़िस्मनि जा बसर। त पहिरियां बसर असीं हिन में जेके कचा बसर आहिनि उनखे हाफ टर्न करे असीं उनखे फ्राई कंदासीं। उन खां पोइ में कीमो शामिलु कंदासीं। बाक़ी जेको ॿियो बसर आहे उहा ब्राउन बसर, उहो वरी असां हिनखे थोरो नए स्टाइल सां ठाहियां पियो, नए तरीक़े सां ठाहियां पियो। उमेद थो कयां तव्हां बि नई तरीक़े सां ठाहींदो। त बिस्मिल्लाह रहमान रहीम स्टार्ट कयूं। ॾाढो सुठो। मां जमाली साहब खां पुछण वारी हुयसि त दो प्याज़ा उन्हनि जो छा मतिलबु आहे? मतिलबु इन्हनि सां असमा हिकिड़ो टेस्ट में ॾाढो फ़र्क़ु अची वेंदो आहे। अच्छा, ॿिनि बसरनि जो टेस्ट जेको कॉम्बिनेशन ठहंदो आहे न, ब्राउन ऐं जेको कचो बसर, ॿिनि जो जेको टेस्ट ॾाढो मज़ेदार क़िस्म। अच्छा, मतिलबु ॿ बसर अलॻि तरीक़े सां तव्हां अलॻि तरीक़े सां बिल्कुलु। हाणे असां हिन में तेल जेको आहे, ऐं कोशिशि कंदो आहियां तेल घटि में घटि इस्तेमालु कयां खाधनि में। ऐं तव्हां बि कोशिशि कयो त खाधनि में तेल जेको आहे घटि में घटि इस्तेमालु कयो। असां हमेशह ई चवंदा आहियूं त तव्हां जेको आहे तेल घटि इस्तेमालु कयो, सिहत जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। हाणे हीउ तेल जेतिरे गरम थींदो त ऐं हिकिड़ो जेतिरे बसर जेके आहिनि, तक़रीबन 2 अदद बसर जेके आहिनि, इहे हाणे कटिंग कंदुसि हिन जी।
ही जेका तव्हां रेसिपी ठाहियो था या ज़्यादातर कहिड़े शहर या कहिड़े मुल्क में खाधी वेंदी आहे? अक्सर ई कराची में घणो माण्हू इनखे खाईंदा आहिनि। ॿाहिरि में माण्हुनि खे ख़बर न आहे त दो प्याज़ा जेको कीमो आहे उहो कीअं ठहंदो आहे। त तरीक़ो इहो ई आहे, जेके बि माण्हू ॾे परॾे में असांजे प्रोग्राम में ॾिसनि पिया त तव्हां कोशिशि कजो ऐं असांखे ॿुधाईंदो बि सही तव्हां ट्राई कई या न कई, ठाहियो या न ठाहियो, पर हिन तरीक़े सां तव्हां ठाहींदो इनशाला तव्हांखे पसंदि बि ईंदो, बल्कि तव्हां पंहिंजी फरमाइश बि कंदो असांखे ॿीहर। अच्छा जमाली साहब, ही जेको कीमो आहे इहो मुंहिंजे ख़्याल में छा जो आहे, गोश्त जो आहे या कुकड़ जो कीमो आहे? फार्मी कुकड़ त फार्मी आहे न, हिकिड़ो हूंदो आहे न देसी बि त हूंदो आहे न कुकड़, उहो बि हूंदो आहे, गोश्त बि हूंदो आहे, जी बिल्कुलु मटन उहो मां पहिरियों ॿुधाइजो जेको तव्हांखे पसंदि आहे उन तरीक़े सां तव्हां वठी सघो था कीमो, चाहे तव्हां में बीफ जो हुजे या मटन जो हुजे या चिकन जो हुजे। अच्छा ही बसर जेके आहिनि त हिनखे कंदुसि हाफ टन, मतिलबु फुल न पचाईंदुसि हुनखे, ठीकु आहे न, हीअ हाफ टन थींदो। हाणे हिन में अदरक और थूम जेका आहे ही टी स्पून आहिनि, अदरक ऐं थूम ॿई मिक्स थियल आहिनि, ठीकु आहे। हीअ तक़रीबन हिकिड़ो चमचो वॾो काफ़ी आहे, हिन में ही टी स्पून आहिनि, इहे करे मां ॿ विधा आहिनि। सही। अच्छा हिन करे साइड ते हिनखे थोरो हिनखे। नाज़रीन, ही प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻंदो आहे? मां उमेद थी कयां त ही प्रोग्राम ॾाढे शौक़ सां तव्हां ॾिसंदा हूंदा, ऐं जेकॾहिं ही प्रोग्राम मिस थी वियो आहे, मां हमेशह पंहिंजे हर प्रोग्राम में तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश कंदी आहियां, जेकॾहिं टीवी ते ही प्रोग्राम तव्हां न आहियो ॾिसी सघिया त यूट्यूब ते असांजो हिकिड़ो चैनल आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां, त प्लीज़ तव्हां जेको बि KTN जो प्रोग्राम कोई शो मिस थी वियो आहे त तव्हां उते ॾिसी सघो था। जी बिल्कुलु, आसमान में सभ खां पहिरियों ॿ बसर शामिलु कयमि, उनखे हाफ टन कयो अथमि, उनखे पोइ अदरक थूम जी पेस्ट शामिलु कई आहे। हाणे हिन में जेको साबुत गरम मसालो आहे उहो हिन में शामिलु कंदुसि, हिन जी ख़ुशबू ईंदी त उन खां पोइ हिन में ज़ीरो बि शामिलु कंदुसि। सभई मसाला जेके आहिनि साबुत मसाला इहे शामिलु करण खां पोइ हिन में कीमो विझंदुसि, कीमो जी बाक़ी ॿियूं शयूं में शामिलु कंदुसि। अच्छा, हिन गरम मसाले में कहिड़ी कहिड़ी शइ हुई? हिन में वॾा फोटा, नंढा फोटा ऐं उनखे अलावा हिन में दालचीनी, लौंग, इहे मसाला आहिनि हिन में। अच्छा जी, उहे मुंहिंजे ख़्याल में सभई गॾु तव्हां रखिया हुया? जी जी गॾु रखियलु, ठीकु आहे। हाणे हिन में कीमो शामिलु कंदुसि, ठीकु आहे। कीमो केतिरो आहे? ही कीमो अधु किलो। अधु किलो कीमो आहे? अधु किलो कीमो हिनखे हेॾा रखंदासीं, फ्राई कंदासीं हिन में। पोइ थोरो सी हिन में जीअं भुञण खां पोइ हिन में थोरो सी पाणी शामिलु कंदासीं, अधु गिलास, त हिन में कीमो जेको सुठे तरीक़े सां ॻरी वञे। हिन में टमाटर बि शामिलु थींदा, त खटाइण में तव्हां चाहे ॾही बि सघो था, पर हिन में जाऊं शामिलु कंदुसि। माफ़ कजो जमाली साहब, मां कहिड़ी महिल तव्हांखे डिस्टर्ब थी कयां, पर मां जमाली साहब खे अक्सर तंग कंदी रहंदी आहियां, सो जमाली साहब दुख न कजो। न तव्हां चओ हुकुम कयो। नाज़रीन, ही प्रोग्राम जेको मां करे रही आहियां, तव्हां यकीन कयो मूंखे कुझु शयूं न ईंदियूं हुयूं पचाइण, ऐं मां खाधे खाइण जी त उहा ई शौक़ीन आहियां, पर पचाइण में बि मां थोरी घणी जेको आहे न रखां थी दिलचस्पी। त ॾाढे सवले तरीक़े सां जमाली साहब सेखारींदा आहिनि ऐं घटि शयुनि में ॾाढा ज़बरदस्त खाधा तयारु कंदा आहिनि। ऐं यकीन कयो जेके हिते मां सिखियूं आहिनि शयूं, उहे घर बि मां ट्राई कंदी आहियां, ऐं उतां जेके घर मां मूंखे मिलंदियूं आहिनि ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ, फीडबैक जेका मिलंदी आहे उहा ॾाढी सुठी मिलंदी आहे। मां उमेद थी कयां अदियूं भेनर या जेके बि ॿाहिरि खाधे पचाइण में बि शौक़ु रखनि था त हीउ प्रोग्राम ॾिसंदा हूंदा ऐं कुझु न कुझु ज़रूरु सिखंदा हूंदा। बिल्कुलु। हाणे हिन में जेके टमाटर जेके आहिनि तक़रीबन 3 अदद टमाटर मूं शामिलु कया आहिनि हिन में। टमाटर जेके जो पाणी जेको आहे टमाटरनि जो उहो थोरो ॻरी वेंदा आहिनि मुंहिंजे। अच्छा जमाली साहब, कुझु माण्हू ईअं कंदा आहिनि टमाटर जी उहो जेका खल हूंदी आहे मथी, जी जी, उहा लाहे पोइ विझंदा आहिनि कंहिं बि बोड़ में। ईअं थींदो आहे, छो जो टमाटर जी जेका खल आहे उहा ॻरणी मुश्किल आहे ॾाढो। इन जी वजह कहिड़ी आहे? सिर्फ़ु ॻरण सिर्फ़ु पाणी जी मूंखे। अच्छा, टमाटे जी खल इन जे लाइ लाहींदा आहिनि त जल्दी सां ॻरी वञे। जल्दी सां ॻरी वञे। हिन में थोरो पाणी शामिलु कंदुसि, इन पाणी में जेको आहे बाक़ी ॿिया मसाला हिन में पोइ शामिलु कंदुसि, छो जो हिनजे जीअं टमाटर जेके आहिनि हिन पाणी में टमाटर बि ॻरी वेंदा। ऐं सभ खां पहिरियों नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां जेको कीमो दुप्यादा ठाहे रहिया आहियूं उहो कीमो आहे चिकन जो आहे। अधु किलो चिकन हुई, हिन में 3 अदद जेके बसर जेके आहिनि तेल गरम कयुमि। तेल जेको हो तक़रीबन 200 ग्राम हो, मुंहिंजे ख़्याल में एतिरो 200 ग्राम तेल हुयो, उहो हिन विझी हिनखे सुठे तरीक़े सां हिनखे बसरनि खे हाफ टन मतिलबु पचायो, अधु पचायो आहे।
उन खां पोइ अदरक थूम जी हिकिड़ो पेस्ट आहे, मतिलबु चमिचो हिकिड़ो पूरो वॾो आहे त हिकिड़ो, नंढो आहे त 2, उहे हिन में मूं शामिलु कया आहिनि। ऐं उन खां अलावा गरम मसालो जेको आहे साबुत उहो मूं हिन में शामिलु कयो, हिकिड़ो चमिचो जेको आहे हिन मिक्स गरम मसालो उहो हिन में शामिलु कयो। जंहिंजी ख़ुशबू आई त मूं जेको आहे कीमो शामिलु कयो, कीमे खे थोरो भुगम, उन खां पोइ जेको आहे हिन में मूं टमाटर 3 अदद उहे शामिलु कया आहिनि। थोरो पाणी विझी हिन खे हाणे हल्की बाहि असीं पचाईंदा, ठीकु आहे न, त हिते जिते ॻरी वञनि त पोइ जी हाणे असां तव्हां चओ। अच्छा, हूअं बि कुझु माण्हुनि खे जल्दी हूंदी आहे, जॾहिं काई बि रेसिपी ठाहींदा आहिनि त हू अक्सर करे चवंदा आहिनि त जीअं जल्दी जल्दी थिए उन बाहि खे पंहिंजो इलाही वधाए छॾींदा आहिनि। त चलो तव्हांखे ईअं नज़र ईंदो आहे त उहा जेका बि रेसिपी तव्हां ठाहियो था पची वई आहे, पर तेज़ गैस या जेका तव्हां बाहि कयो था पची नाहे वेंदी, तव्हांखे फील थींदो आहे, पर जेका अंदरां उहा काई बि सब्ज़ी हूंदी आहे, गोश्त आहे या मच्छी आहे, अंदरां हूअ कची हूंदी आहे। त हमेशह कोशिशि कंदा कयो तव्हां घटि बाहि ते ॾाढो सुठे तरीक़े सां हर डिश खे सुठे तरीक़े सां तव्हां पचायो। जी बिल्कुलु ईअं ई आहे, जीअं असां ॿुधायो आहे ईअं ई आहे बिल्कुलु। त तेज़ बाहि ते तव्हांखे नज़र ईंदो खाधो पची वियो आहे, पर अंदरां कचो रहंदो आहे हमेशह। त कोशिशि कयो जॾहिं तव्हां पहिरियां भुञो सुठे तरीक़े सां, भुञण खां पोइ में तव्हां थोरो पाणी ऐड कयो, पोइ पाणी जंहिंमहिल ऐड कयो त उनखे हल्की बाहि करे छॾियो, त उहा जेका कसर हूंदी उहा पाणी में निकिरी वेंदी। त मूं हाणे हिन में टमाटर जेके शामिलु कया आहिनि त उहो हल्की बाहि ते पचाइण जो मक़सदु इहो आहे त टमाटर ॻरी वञनि सुठे तरीक़े सां। उन खां पोइ जेके ॿिया मसाला विझंदासीं हिन में, उन मसालनि खे सुठे तरीक़े सां भुञणो पवंदो। भुञण खां पोइ हिन में असीं वरी थोरो पाणी शामिलु कयूं, थोरी हल्की सी मतिलबु हल्की ग्रेवी बि रहे हिन में थोरी। हा, इहो असां चवंदा आहियूं त माना बोड़ में थोरी रस हुजे, रस खां सवाइ मज़ो न ईंदो। पर कीमो आहे, कीमो जेको दुप्यादा इहा अक्सर माण्हू नान सां खाईंदा आहिनि, मानी सां खाईंदा आहिनि, छो जो हीअ चांवरनि सां अगरि वाइट राइस आहिनि उहे खाई सघो था, तव्हांखे अगरि पसंदि आहे तव्हां खाई सघो था, पर मूंखे सुठो लॻंदो आहे मानी सां कीमो हुजे, रायतो या सलाद हुजे। हा, मानी अणबी हुजे, कणक जी हुजे, अणबी मानी हुजे ऐं कीमो अणबी हुजे या सणबी हुजे, पर मूंखे सणबी ख़बर छा आहे त अक्सर ॻोठनि में माण्हू जेके आहे न बुरो सम्झंदा आहिनि इन ॻाल्हि खे, त अड़े असां मानी मखिल बि कोन खारायूं। हा, ॻाल्हि लख जी ॻोठनि जेका माण्हुनि जी सोच आहे त महिमान जी इज़त कंदा आहिनि सुठे तरीक़े सां। कॾहिं बि जेके उहो अणबी मानी ॾींदा आहिनि न त उहो माण्हू वरी थोरो चवे की कहिड़ो मखण कोन्हे, मूंखे अणबी मानी खाराई आहे। मानी सणबी खाईंदा आहिनि, सणबी मतिलबु या हिकिड़ो माण्हू उफराटो ठाहींदा आहिनि, उफराटो न आहे त पोइ मानी पचाइण जे मथां थोरो मखण ॾींदा आहिनि, पर इहो खाइण मज़ो ई पंहिंजो आहे, मज़ो आहे पंहिंजो। पर कुझु माण्हू हूंदा आहिनि, जीअं मिसाल हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे, जीअं मुंहिंजी पसंदि आहे, मां चवंदी आहियां त मानी अणबी हुजे, घणो उन ते जेको आहे न ऑयल वग़ैरह न हुजे लॻल, बसि हर कंहिंजी पंहिंजी आहे। पर कुझु माण्हू ईअं कंदा अथव ॻोठनि में बि या शहरनि में बि, हरू भरू ॻोठनि जो नालो बदनाम आहे, ईअं न आहे। कुझु माण्हू हरू भरू ॾेखाव जे करे तमामु घणो ऑयल इस्तेमालु कंदा आहिनि महिमाननि जे अॻियां, ऑयल जो को फ़ाइदो न आहे, नुक़सानदेह आहे। पोइ ईअं ई थींदो आहे त यार काई खणी अच वटी वग़ैरह या कोई प्लेट त असां ही ऑयल कढूं या खणी वञो वञी कढी अचो, त फ़ाइदो न आहे, उअं ई ज़ाया थो थिए ऐं सिहत जे लाइ बि सुठो कोन्हे घणो ऑयल इस्तेमालु करणु। ॾाढी ज़बरदस्त कचहरी टमाटर जेके आहिनि इहे ॻरी आहिनि तक़रीबन। बाक़ी हिन में असीं मसाला जेके आहिनि उहे ऐड कंदासीं, जंहिंमें ॻाढ़ा मिर्च आहिनि, लूणु आहे, हैड आहे, अछो ज़ीरो आहे, इहे सभु तक़रीबन। माज़रत सां जमाली साहिबु, मां वरी तव्हांखे डिस्टर्ब थी कयां। जमाली साहिबु, थोरो इंतज़ारु कयो ऐं थोरो नाज़रीन खे बि इंतज़ारु करायो। हीअ रेसिपी जेका तव्हां ठाहे रहिया आहियो उन्हनि में अञा थोरी देरि आहे, त हिन वक़्तु जेको आहे सो ब्रेक जो टाइम थी वियो आहे। असां हलूं था ब्रेक जी तरफ़, काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो, जल्दी था वापसि अचूं। वेलकम बैक नाज़रीन, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार्ड चवां थी। उमेद थी कयां त तव्हां काॾे बि न विया हूंदा, हीउ प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा। जी बिल्कुलु, हीअ हाणे मूं जेको कीमो आहे उहो दम ते रखियो, हींअर मज़ेदार क़िस्म जो कीमो ठही रहियो आहे, उहो बि 4 टाइल जे हिन सेट ते। जी बिल्कुलु मज़ेदार क़िस्म जो कीमो आहे, ख़ुशबू ॾाढी अचे पई मुंहिंजे घर में, तव्हांखे अचे पई न? पर ज़बरदस्त, न मूंखे बि अचे पई ऐं मां इंतज़ार में आहियां त कहिड़े वक़्तु तयारु थींदो ऐं कहिड़े वक़्तु मां खाईंदसि। बिल्कुलु, असां तक़रीबन हीअ पची चुको आहे। बाक़ी त मसाला जेके मूं ऐड करणा आहिनि उहो हींअर हिन में कंदुसि मसाला ऐड। सभ खां पहिरियां हैड जेका आहे उहा हिन में चमिचो हिकिड़ो आहे, टी स्पून जेको नंढो चमिचो उहो हिन में शामिलु कंदुसि, अधु किलो आहे। ऐं उन खां अलावा अछो ज़ीरो जेको आहे उहो बि हिकिड़ो चमिचो हिन में शामिलु कंदुसि। अछो ज़ीरो हिकिड़ो चमिचो, उहो बि टी स्पून।
लूणु जेको आहे उहो हमेशह आउं चवंदो हद ज़रूरत जेतिरो तव्हांखे पसंदि आहे पंहिंजे हिसाब सां विझो लूणु। हीअ काफ़ी लूणु आहे हिन में लूणु घणो बि सही न आहे, मुनासिबु जेतिरो तव्हां विझी सघो था। अच्छा हाणे हिन में जेके ॻाढ़ा मिर्च आहिनि तक़रीबन उन में ऐं थोरो 1.5 चमचो जेको आहे टीस्पून उहो शामिलु कंदो, छो जो असीं हिन में सावा मिर्च बि पोइ शामिलु कंदासीं। जमाली साहब अक्सर मूंखां माण्हू पुछंदा रहंदा आहिनि त तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसूं था ऐं ॾाढी तारीफ़ बि कंदा आहिनि, जी जी, पर कुझु जेके आहिनि लेडीज़ उहे शिकायत कंदियूं आहिनि त कॾहिं असांजो ॿोड़ तिखो थो थी वञे, कॾहिं मतिलबु पाणी घणो थो पइजी वञे, त मां उन्हनि खे हमेशह इहो ई चवंदी आहियां त जमाली साहब ॿुधाईंदा रहंदा आहिनि त हेतिरा चमच लूणु इस्तेमालु कयो, मिर्च या पाणी एतिरा गिलास इस्तेमालु कयो। त मां वरी बि चवां थी त इन शइ ते तव्हां सभई थोरो गौर कयो, जेका शिकायत आहे शिकायत आहे उहा तव्हांजी दूरि थी वेंदी, सिर्फ़ु इन शइ ते बि गौर कंदा कयो। असां ॿुधाईंदा हलंदा आहियूं त हेड लूणु या जेको बि आहे। अच्छा उन लाइ तव्हांखे मुनासिबु तरीक़ो इहो ई आहे, तव्हां सम्झो था जेको चमचो आहे चमचनि सां असीं इस्तेमालु था कयूं चमचा, त उन में तव्हांखे अंदाज़ो ख़बर न हूंदी आहे, त कोशिशि कयो ही आङुरियुनि जेके चपटी हथ सां मसाला माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि त उन में तव्हांखे वधीक अंदाज़ो थींदो त हीअ असां घटि था विझूं थोरो जो उहो जेको चमचनि जी ख़बर न पवंदी इन करे। हाणे असां त ख़ैर एतिरो तजुर्बो थी वियो आहे, असांखे ख़बर आहे चमचे में जेको वॾो चमचे में घणो मसालो पवंदो, नंढे में केतिरो पवंदो आहे, असांखे अधु किलो में केतिरो पवंदो आहे, किलो में केतिरो पवंदो आहे, इहे शयूं तव्हांखे ज़रूरु अचणु घुरिजनि वज़न जे हिसाब सां। जेकी मिसाल जी ॻाल्हि अगरि किलो आहे त किले में केतिरो लूणु पवंदो ऐं मिर्च केतिरा पवंदा, अधु किलो में केतिरो पवंदो तव्हां अधु करे छॾियो सही तरीक़े सां। सही सही। ऐं चमच जी बि साइज़ हूंदी आहे, जीअं हीअ आहे तव्हां ॿुधायो टीस्पून ऐं हिन खां जेको थोरो हिकिड़ो वॾो चमच हूंदो आहे उहो छा उनखे असीं चऊं टेबल स्पून। त जेकॾहिं तव्हां खां इहे शयूं मिस थियूं थी वञनि ऐं जे पचाइण वक़्तु तव्हां खां विसरी थियूं वञनि त सवलो तरीक़ो इहो आहे त हिकिड़ो पेपर खणो, पेन खणो, जहिड़े वक़्तु हीउ प्रोग्राम हली रहियो आहे ॾिसो था तव्हां त नोट कंदा वञो, पचाइण वक़्तु कोई बि खाधो तव्हांखे ॾाढी आसानी थींदी। जी बिल्कुलु ईअं ई आहे। त हींअर कीमो तक़रीबन तयारु थी चुको आहे, असीं हिनखे दम खां पहिरियां मां तव्हांखे हिकिड़े वरी ॿुधाईंदुसि त हीअ असां जेको कीमो ठाहे रहिया आहियूं, कीमो दु प्याज़ा मतिलबु हिकिड़ा बसर हिन में विझंदासीं, ॿिनि क़िस्मनि जा बसर, हिकिड़ा बसर हाफ टन ऐं ॿिया आहिनि भुॻल बसर, उहो असीं ॿई हिन में शामिलु कंदासीं। सभ खां पहिरियां 2 बसर जेके आहिनि उन्हनि खे हाफ टन कयो, उन खां पोइ थूम अदरक जी पेस्ट शामिलु कई, साबुत गरम मसालो जेको हिकिड़ो चमचो टीस्पून उहो हिन में शामिलु कयो, उनखे थोरो पचाइण जी ख़ुशबू आहे जंहिंमें कीमो शामिलु कयमि। कीमो शामिलु करण खां पोइ हिन में 3 अदद जेके टमाटर आहिनि उहे शामिलु कयूं, उनखे थोरो भुञण खां पोइ हिन में टमाटरनि खे थोरो पाणी विझी हल्की बात हिनखे मूं पचायो, और जीअं पची वियो पाणी ख़ुश्क थियो ॿिया मसाला शामिलु कयमि, ॻाढ़ा मिर्च उहो हिन में शामिलु कयमि, अछो जीरो शामिलु कयमि, हैड शामिलु कयमि ऐं लूणु शामिलु कयमि, ऐं उनखे सुठी तरह भुञण खां पोइ हींअर बिल्कुलु तयारु थी चुको आहे। हाणे जेको ॿियो मसालो जेको आहे, जेको साओ मसालो असीं जेको चऊं उहो असीं हिन में फूदनो मथां में शामिलु कंदासीं, ईअं सावा मिर्च उहे बि असीं हिन में शामिलु कंदासीं। अच्छा हीअ जेको आहे ब्राउन बसर जेके आहिनि, हीअ ॻाढ़ा बसर पहिरियां मूं करे छॾिया, आख़िर में उहे असीं हिन में शामिलु कंदासीं। इहे पहिरियां ब्राउन करे तव्हां कढी रखिया पहिरियां, सही ठीकु आहे न। इहो थी वियो दु प्याज़ा। हिनखे असां बसर ॿिनि क़िस्मनि जा ठहियल, हिनखे मिक्स न आहे करिणो, मिक्स असीं उन महिल कंदासीं जंहिं महिल असीं हिनखे डिश आउट कयूं उन महिल। अच्छा इहे 4 शयूं, फूदनो थियो, सावा धाणा ऐं जेके आहिनि सावा मिर्च ऐं जेके ब्राउन बसर हुया, हाणे हल्की बाए करे दम ते था रखो। छो हाणे में जेके साए मसाले जी ख़ुशबू बसरनि जी जेका ईंदी आहे न, कमाल जी आहे। तव्हां घर में कोशिशि कयो, ठाहियो, कुकड़ जो कीमो हुजे, जहाँ वॾे गोश्त या नंढे गोश्त जेको तव्हांखे पसंदि आहे, पर हिन तरीक़े सां ठाहिण जो पोइ ज़रूरु असांखे तव्हां ॿुधाइजो त उहो कीमो तव्हांखे कीअं लॻो। अच्छा इहो मां पहिरियां बि तव्हां खां इहो पंहिंजो पुछी वई आहियां, हाणे वरी पुछां थी त मतिलबु हीउ जेको तव्हां गोश्त हिन में इस्तेमालु कयो आहे, बीफ, मटन या जेको इहो चिकन आहे, उहो असां कोई बि इस्तेमालु करे सघूं था त रेसिपी ठाहिण जी साॻी हूंदी? सेम तरीक़ो आहे, बिल्कुलु इहो ई तरीक़ो आहे। छो जो गोश्त जेको आहे वॾो गोश्त उहो थोरो टाइम वठंदो आहे। अच्छा नंढो गोश्त में टाइम वठंदो, चिकन जेका आहे उहा जल्दी पची वेंदी आहे, जल्दी पची वेंदी आहे। अगरि तव्हांखे मिसाल जी ॻाल्हि आहे, मूं हिन में अधु गिलास पाणी में शामिलु कयो त तव्हां हिन में पूरो अगरि बीफ आहे या मटन आहे त हुन में तव्हां 2 गिलास शामिलु कयो, त गोश्त ॻरण में काफ़ी टाइम लॻी वेंदो आहे। हमेशह कोशिशि कयो त जॾहिं बि को बि गोश्त पचायो हुनखे फुल ॻारियो। सही आहे, ईअं बि करे सघूं था न त असां पहिरियां ॻारे उहो रखूं, उहो टेस्ट न ईंदी हुन में। अच्छा उहा बिल्कुलु टेस्ट न ईंदी।
त कोशिशि कयो त उनमें जेका मसाला असीं भुञूं था मसालनि सां गॾु गोश्त ॻरी वञे पोइ आख़िर में तव्हां इन तरीक़े सां पचायो त पोइ कीमो दो प्याज़ा मज़ेदार क़िस्म जो तयारु थी वेंदो। अच्छा, ॿियो इहो हुयो तव्हां खां हिकिड़ो सुवाल करणो त कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे त टाइम घटि हूंदो आहे, अचानक सां महिमान अची वेंदा आहिनि या अचानक सां पंहिंजो पाण खे बि बुख लॻंदी आहे त चवंदा आहियूं हाणे दिलि बि कॾहिं कॾहिं फरमाइश कंदी आहे न त अॼु हीअ खाइण ते दिलि थी चवे, ठीकु आहे, पोइ मतिलबु घटि टाइम में असां कीअं ई पचाए सघूं मटन या बीफ जेको तव्हां चओ था देरि सां ॻरंदो आहे, पोइ इन जी छा आहे तरीक़ेकार जल्दी ॻारिजे? अगरि तव्हां हिकिड़ा बिज़ी माण्हू हूंदा आहिनि घणा बिज़ी हूंदा आहिनि पोइ उहो छा कंदा आहिनि त उहो गोश्त पूरी हिकिड़ो वीक जो वठी रखी छॾींदा आहिनि, पोइ बॉइल करे हिकिड़ो पोर्शन ठाहे छॾींदा आहिनि, बॉइल करे पोर्शन ठाहे छॾींदा आहिनि, पोइ उहो जेको बॉइल आहे उनखे जल्दी जल्दी में उहो बॉइल ठही सघे थो। जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेको जल्दी बचे पोइ तरीक़ो इहो ई आहे, उनजो ॿियो तरीक़ो को बि कोन्हे, तव्हां हुनखे बॉइल करे तव्हां फ्रीज़ करे हुनखे छॾियो पूरी वीक जे हिसाब सां, उहा वीक ख़तमु थी वरी ॿी वीक लाइ तव्हां वरी इन करे तरीक़े रखी सघो था। चाहे मच्छी हुजे मच्छी खे तव्हां मैरिनेशन करके मसाला लॻाए तव्हां हुनखे फ्रीज़ करे सघो था, जॾहिं तव्हांजे मूड ते खाइण जो त वरी हुनखे फ़ौरन पचाए सघो था। सही, माना तरीक़ो सवलो इहो ई आहे, तरीक़ो इहो ई सवलो आहे, इज़ी तरीक़ो इहो ई आहे। हाणे असां हीअ डिश तक़रीबन असांजी तयारु थी चुकी आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में जेका ॿी रेसिपी आहे ब्रेक खां पोइ थींदी। हा, मुंहिंजे ख़्याल में ब्रेक खां पोइ थींदी ऐं असांजे प्रोग्राम में ॿ डिश तयारु थींदियूं आहिनि। हिकिड़ी त माशाल्लाह सां बिल्कुलु तयारु आहे जेका हिन वक़्तु दम ते आहे, ऐं जेका ॿी डिश आहे उहा बि जमाली साहब खे चऊं था छा सरप्राइज़ आहे या असांखे अञा इंतज़ारु तव्हां वठो ब्रेक ऐं जिते ॿी रेसिपी तयारी कयां, ईअं कयूं? ठीकु आहे, तव्हांजो चवण बि असांजे अखियुनि ते ज़ाहिरी आहे, जमाली साहब जो चवणु न वठंदासीं त कंहिंजो वठंदासीं, हिन वक़्तु इन्हनि जी त असांखे ॿुधणी आहे। न बिल्कुलु असां तव्हां लाइ बि ठाहियूं हिते, तव्हांजी फरमाइश बि ज़रूरी आहिनि। हीउ प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, चाहे तव्हां ॾे में परॾे में जिथे बि तव्हां ॾिसो था प्रोग्राम, तव्हां हमेशह असां इहो चवंदो आहे तव्हां असांखे फरमाइश कयो तव्हांखे कहिड़ी डिश पसंदि आहे। पाकिस्तानी डिश पसंदि आहे, चाइनीज़, इटालियन, सिंधी खाधा जेके आहिनि असांजा ॾाढा मशहूरु आहिनि, उहे बि तव्हां अगरि पसंदि तव्हां उहे बि फरमाइश करे सघो असांखे। सही, बिल्कुलु। तव्हांखे कोई बि खाधो जेकॾहिं नथो अचे या जेकॾहिं तव्हांजी ख़्वाहिश आहे त मां ही रेसिपी सिखां त तव्हां असांखे फरमाइश बिल्कुलु करे सघो था। ईअं न आहे त तव्हांजी फरमाइश फज़ूल वेंदी, असां ताईं बिल्कुलु पहुचंदी। हाणे तव्हां सोचींदा हूंदव त असां पंहिंजी फरमाइश कीअं पहुचायूं अस्मा ताईं या जमाली साहब ताईं। ॾाढो सवलो ऐं ईज़ी तरीक़ो आहे। फेसबुक ते सोशल मीडिया आहे, फेसबुक तक़रीबन जमाली साहब हर कोई इस्तेमालु कंदो, यूट्यूब बि बिल्कुलु बिल्कुलु त ईअं ई आहे। यूट्यूब ते फेसबुक ते KTN एंटरटेनमेंट लिखी तव्हां सर्च कयो ऐं उते फेसबुक ते तव्हां अक्सर ईअं कंदो आहियां, ख़बर अथव, जॾहिं पंहिंजा प्रोग्राम अक्सर टीवी ते कोन ॾिसंदो आहियां, पंहिंजा प्रोग्राम यूट्यूब ते ॾिसंदो आहियां अक्सर। अच्छा कॾहिं ईअं थींदो आहे, मां त अक्सर पंहिंजूं ग़लतियूं ई कढंदी आहियां, कॾहिं को पंहिंजो प्रोग्राम तव्हां ॾिसो पंहिंजी का ग़लती कढी अथव? ग़लतियूं त इलाही आहिनि, माण्हू केतिरियूं इंसान आहे चवंदा ग़लतियुनि जो घर, सो ग़लतियूं इंसान इलाही कंदो आहे, इंसान उहो कहिड़ो आहे जो ग़लतियूं नथो करे। बिल्कुलु, इंसान त ग़लतियुनि जो घर आहे, पर इहो आहे त ग़लती ॾिसी ऐं उहो सुधारजे बि। सही, बिल्कुलु, इहा ॻाल्हि सही आहे, बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, पंहिंजी ग़लतियुनि खे माण्हू सुधारे अॻिते सुठे करण जी कोशिशि करे। हलो भला हिकिड़ी ग़लती ॿुधायो, अॼु ग़लती ॿुधायो। इलाही ग़लतियूं ॻाल्हाईंदो सिज लही ईंदो हिते, माना एॾियूं ग़लतियूं जमाली साहब ॾाढियूं ग़लतियूं कयूं आहिनि, जेको चए थो सिज लही वेंदो। सो ठीकु आहे, थींदो रहंदो आहे, तव्हां बि इंसान हमेशह ॻाल्हि कंदो आहे त इंसान बिल्कुलु बिल्कुलु। तो मसरूफ़ियत तव्हांजी कहिड़ी बि रहनि अॼुकल्ह हिन प्रोग्राम अलावा छा पियो थिए अॼुकल्ह? जमाली साहब KTN ते ॾाढो ज़बरदस्त मुंहिंजो ड्रामो हली रहियो आहे, राज राणियूं। अच्छा, ज़बरदस्त, मां प्रोमो ॾिठो आहे तव्हांजो, ड्रामो पूरो कोन ॾिठो आहे, ॾाढो ज़बरदस्त ड्रामो आहे, शायदि मूंखे हाणे ॾिसणो पवंदो। जमाली साहब तव्हांजी महिरबानी थींदी असां ते, ॾाढो ज़बरदस्त ड्रामो आहे, उन में मसरूफ़ आहियूं, उहो KTN ते हली रहियो आहे, उमेद थी कयां नाज़रीन उहो बि ॾिसंदा हूंदा। पर पहिरियों ब्रेक वठो यार। जमाली साहब जो हुकुम असांजी अखियुनि ते, हूअं बि चवंदा आहिनि त जेको तव्हांखे खाराइण वारो त रब पाक आहे, पर जंहिंजे हथ में ही आहिनि शयूं पचाइण त उनजो चवणु वठणु खपे, न वठंदासीं त बुख मरंदासीं। त हीउ प्रोग्राम जारियो सारी आहे, काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वक़्तु थियो आहे नंढड़ी ब्रेक जो, अचूं था जल्दी वापसि। भलीकार भलीकार भलीकार, जमाली साहब न करायो एॾो इंतज़ारु। बिल्कुलु, मां इहो त हाणे शाइरी शुरू करणी आहे छा? बसि छा कजे, कॾहिं कॾहिं शाइरी बि ज़रूरी आहे।
बिल्कुलु हाणे इंतज़ारी घड़ियूं ख़तमु थियूं आहिनि, हीअ डिश बिल्कुलु तयारु थी चुकी आहे। हाणे इहा डिश आउट कंदुसि मां, ठीकु आहे न जी। जमाली साहब वाह वाह थी वई। कहिड़ो चमचो? चमचा त खोड़नि। बसि उहो हू खणी ॾियो, परे चमचो ही वारो? हा इहो ॾियो मूंखे। तक़रीबन हीअ असांजी डिश तयारु आहे। हाणे नाज़रीन ही कंदासीं असां डिश आउट। ऐं जमाली साहब इंतज़ारु करायो आहे। ॾिसो ख़ुशबू कहिड़ी बि मां तव्हांजी मदद थी कयां जमाली साहब। अच्छा ही ॾिसो तव्हां, वाह छा त ख़ुशबू आहे जमाली साहब। ही तव्हां सुबुह जो नाश्ते में बि खाई सघो था हिनखे, पराठे सां गॾु, उनजो मज़ो ई पंहिंजो आहे। सही। पर ही जेको डिश जो नालो तव्हां यादि आहे? चिकन दो प्याज़ा। बिल्कुलु चिकन दो प्याज़ा। यादि आहे मूंखे। कीमा दो प्याज़ा। कीमो दो प्याज़ा पाण खे बि यादि न हुयुसि। कीमा दो प्याज़ा तव्हां चिकन पर कीमो चिकन जो ई आहे। कीमा दो प्याज़ा ॾाढी ज़बरदस्त ख़ुशबू अची रही आहे। उमेद थी कयां त खाइण में बि ॾाढी मज़ेदार हूंदी। ऐं ही प्रोग्राम असांजो जेको फूड ऑयल वारनि जी तरफ़ खां थी रहियो आहे, ही तव्हां ॾिसंदा हूंदा ऐं ही रेसिपी उमेद थी कयां त तव्हां नोट कई हूंदी ऐं पंहिंजे घर में ज़रूरु तव्हां ट्राई कंदा ऐं ट्राई ज़रूरु कजो। ख़ुशबू मज़ेदार थी अचे ऐं नेक्स्ट प्रोग्राम में मां तव्हांखे ॿुधाईंदसि ऐं मां हीअ खाईंदसि हिन प्रोग्राम में ॿुधाईंदमि हिन जो टेस्ट कीअं हुयो। जी बिल्कुलु नाज़रीन, ॿी जेका डिश आहे ॾाढी मज़ेदार क़िस्म जी आहे। उनखे ख़ासि जेके नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे बि पसंदि कंदा आहिनि, वॾा बि पसंदि कंदा आहिनि। जमाली साहब हाणे कहिड़ी ॿी डिश तव्हां तयारु? ॿी आहे इटालियन डिश आहे, उहा आहे चिकन अल्फ्रेडो। चिकन अल्फ्रेडो तव्हां ॾिठो घणा माण्हू इन रेस्टोरेंट में खाईंदा आहिनि, इन होटल में खाईंदा आहिनि, पर हाणे तव्हां पंहिंजे घर में ठाहे सघो था। मज़ेदार क़िस्म जी अल्फ्रेडो इटालियन डिश आहे। सभ खां पहिरियां उन में शामिलु जेको थींदो उहो चिकन आहे, उहा जूलियन कटिंग आहे, बोनलेस चिकन आहे, उहा असीं में शामिलु कंदासीं। पास्ता आहिनि, पास्ता तव्हांखे कहिड़ा पसंदि आहिनि, तव्हां पिने पास्ता उहे बि खाई सघो था। पर हीअ जेके पास्ता आहिनि, हीअ मूं जेके न मैक्रोनी इस्तेमालु थो कयां। तव्हां स्पैगेटी में बि खाई सघो था। कई क़िस्म जा पास्ता आहिनि, उहो जेको तव्हांखे पसंदि आहिनि तव्हां उहे पास्ता बॉइल करे में उनखे पहिरियों बॉइल करे रखियो पास्तनि खे। ऐं उन सां गॾु मूं उनमें जेका फ्रेश क्रीम आहे, वाइट सॉस चवंदा आहियूं, उहा वाइट सॉस बि ठाहे रखी आहे। ऑरिगानो आहे, उहो असीं में शामिलु कंदासीं। थूम जी पेस्ट आहे, थूम शामिलु कंदासीं। लूणु हस्बे ज़रूरत उहो बि असीं शामिलु कंदासीं। क्रश जेके आहिनि मिर्च ॻाढ़ा उहे बि असीं शामिलु कंदासीं। बसर आहिनि उहे बि शामिलु कंदासीं। ऐं उनखे अलावा शिमला मिर्च आहे उहो बि असीं हिन में शामिलु कंदासीं। इहे त सभु शयूं हिन में शामिलु थींदियूं। सभ खां पहिरियां स्टार्ट था वठूं। बिस्मिल्लाह। बिल्कुलु बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो। ज़बरदस्त हीअ ॿी रेसिपी ठही रही आहे ऐं मां उमेद थी कयां त हीअ रेसिपी जेका हाणे जमाली साहब ॿुधाई तव्हां नोट कई हूंदी। ऐं फस्ट जेका ठही डिश ऐं हीअ जेका सेकेंड ठहे पई, इहो थोरी चेंज आहे। असांजा जेतिरा बि प्रोग्राम थिया आहिनि उन्हनि में इहा डिश नाहे असां तयारु कई ऐं नई वरी काई बि अहिड़ी डिश असां पंहिंजे प्रोग्राम में रिपीट कई आहे। हमेशह असांजे प्रोग्राम में ॿ रेसिपियूं तयारु थींदियूं आहिनि ऐं ॾाढियूं ज़बरदस्त ऐं ज़ाइक़ेदार असांजे प्रोग्राम में तयारु थींदियूं आहिनि। मां उमेद थी कयां त तव्हां हीअ प्रोग्राम ॾिसंदा हूंदा, हीअ रेसिपियूं नोट कंदा हूंदा ऐं पंहिंजे घर में बि तव्हां ज़रूरु ट्राई कंदा हूंदा। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। हाणे की बाहि पहिरियां बाहि बारी से ॾाढो इज़ी जेका आहिनि। अच्छा, हिन में जेके शयूं इस्तेमालु थियूं थियनि उहे इज़ी मिली वेंदियूं आहिनि न? जी जी बिल्कुलु मिली वेंदियूं। हर अहिड़ी त न जो ॾुखी हुजे, का बि मुश्किल कान्हे। हींअर का बि मुश्किल कोन्हे। जेके बि नंढा नंढा शहर उते मिली थी वञनि। वाइट सॉस तव्हां पंहिंजे हथ सां बि ठाहे सघो था। छन खे पर वाइट सॉस जी उहो कॾहिं मां तव्हांजे बाज़ार मां मिली चटणी न मुंहिंजो हिकिड़ो मां सोचां वेठो त चटणी जो हिकिड़ो प्रोग्राम अलॻि कयां। जेके सॉसिस ठहंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो प्रोग्राम मां बिल्कुलु अलॻि कयां। पर इनशाला जीअं असांजो प्रोग्राम अॻिते हलंदा ऐं ज़रूरु कोशिशि कंदो हुनखे ठाहिण जी। मूंखे चमचो खणी ॾियो परियो साइड वारो। अच्छा इहो जमाली साहब मां तव्हांखे साफ़ु करे ॾियां। चवंदा आहिनि त बर्तन जेके बि हुजनि साफ़ु सुथरा हुजनि, साफ़ु करे पोइ इस्तेमालु कयो। हीउ तेल जेको मूं में शामिलु कयो, तेल जी गरम थियो आहे। ॿ बसर जेके आहिनि चॉप करे उहे मूं शामिलु कया आहिनि। ॾिसो ॿ बसर आहिनि, उहे बि तक़रीबन दरमियानी साइज़ हुई बसर। हा बसि नंढी साइज़ जा, नंढी साइज़ जा हुया। सही। अच्छा हिनखे चमचो तव्हां हलायो जेतिरे। ऐं जेको हीअ डिश जेका ठही चुकी आहे उनजी थोरी गार्निशिंग कयां त गार्निशिंग सां थोरो ख़ूबसूरत लॻे। तव्हां महिमाननि जे साम्हूं कॾहिं बि का डिश रखो उनजी थोरी गार्निशिंग कंदा कयो। हा ज़रूरी आहे न, छो त हमेशह ख़ूबसूरती नज़र ईंदी आहे। बिल्कुलु। अच्छा जमाली साहब हिन गुज़िरियल ॾींहंनि में जी जी जेके हाणे हीअ मौसम हले पई, कहिड़ी तव्हां जेको आहे न वधीक खाधी पंहिंजो डिश कहिड़ी वधीक त हींअर जेको हिन सीज़न में जेको घणो माण्हू जेको मच्छी जेको आहिनि जाम खाईंदा आहिनि, मच्छी पसंदि बि कंदा आहिनि। अच्छा। असां तक़रीबन सिंध में हर जॻह ते तक़रीबन मच्छी जो इस्तेमालु घणो थो थिए हींअर। मच्छी कहिड़ी मच्छी? डंबरो, सियारे में ख़ासि
सिया न डंबरो बि थिए थो कुरड़ो जेको आहे अच्छा उहो वधीक पर मच्छीअ में बि इलाही क़िस्म आहिनि न जमाली साहब इलाही क़िस्म कहिड़ी मच्छी वणंदी अथव वधीक ऐं त जेका मिली वञे टाइम ते त ठीकु आहे पर पसंदि हूंदव न का ॿुधायो कुरड़ो सही आहे फर्स्ट क्लास अच्छा माना मच्छियूं तव्हां वॾी एंजॉय कयूं जमाली साहब मच्छी बि खाइणु घुरिजे पली मच्छी खाधव पली मच्छी चांवरनि जी बिल्कुलु खाधी आहे पली मच्छी मूं बिल्कुलु खाधी आहे अच्छा हाणे बसर जेके आहिनि हाफ टन थी चुका आहिनि त हाणे इसमें थूम जो हिकिड़ो चमचो असीं हुन में शामिलु कंदासीं कुटियल थूम हा हिन में अदरक बि आहे हिन में अच्छा उन खां अलावा असीं हिन में मूंखे हिकिड़ो चमचो खणी ॾिजो अच्छा सॉरी अच्छा हिन में जेको आहे हाणे जेके क्रश ॻाढ़ा मिर्च आहिनि उहे असीं हिन में शामिलु कंदासीं ठीकु आहे क्रश ॻाढ़ा मिर्च हा अच्छा उहे हू आहिनि जेके हाफ कुटियल हूंदा आहिनि ॻाढ़ा मिर्च जी हे उहे आहिनि हिननि में वधीक ज़ाइको हूंदो आहे नाज़रीन हिकु हूंदा आहिनि सफ़ा सन्हा ॻाढ़ा मिर्च पर ही जेके हूंदा आहिनि न हाणे हिन में कुकड़ जेका आहे जेके पीसिस हिनखे न रखो मूंखे ॾिजो ये में शामिलु कयमि अच्छा केतिरी हुई ही तक़रीबन आहे 250 ग्राम 250 ग्राम माना जी 250 ग्राम पा थोड़ी भुञण खां पोइ इनखे थोड़ो पाणी ॾियो पाणी केतिरो था इस्तेमाल करे थोड़ो पाणी चिकन करी ईअं थोड़ो जी चिकन करी वेंदी तो ढक्कन ॾेई सब खां पहिरियों में बसर चिकन चॉप करे उहो शामिलु कयमि तेल थोड़ो गरम कयमि तेल गरम करे बसर चॉप करे उहो शामिलु कयोसीं जी बसर थोड़ा हाफ टन थी विया थोड़ा ब्राउन थी हल्का उन खां पोइ असां हिन में थूम अदरक जो चमचो हिकिड़ो उहो असां में शामिलु कयो आहे उन खां पोइ ॻाढ़ा मिर्चनि जेके कुटिल पिठल न कुटिल तो उहे तव्हां में शामिलु कयो उन खां पोइ जेका चिकन जेका हुई उहा जूलिन कटिंग हुई बोनलेस चिकन हुई उहा मूं हुन में शामिलु कई आहे की थोरो हुनखे असां पचाइण जे लाइ जीअं अंदरां ॻरी वञे थोरो पाणी में शामिलु कयो आहे जीअं हल्की बाती पची वेंदी चिकन ॻरी वेंदी पोइ हुन में जेको इहे सॉस जेका वाइट सॉस या असीं मलाई चई सघूं था मलाई बि चई सघो वाइट सॉस बि चई सघो था इनखे उहो असीं हिन में शामिलु कंदासीं उन खां पोइ असीं पास्ता शामिलु कंदासीं उन खां पोइ असां हिन में ऑरिगानो आहे हिन में चीज़ पवंदी आहे को पार्मेज़ान चीज़ आहे तव्हांखे पसंदि आहे त पार्मेज़ान चीज़ अक्सर ॻोठनि में न मिलंदी आहे शायदि वॾे शहरनि में मिली वेंदी आहे पर तव्हां पार्मेज़ान चीज़ अगरि नथी मिले त ज़रूरी न आहे तव्हां ॻोठनि में तव्हां पार्मेज़ान चीज़ तव्हां परचेज़ करे अचो त बहितर आहे तव्हां हीउ जेको तरीक़ो मूं वटि कयो आहे इहो ईज़ी तरीक़ो आहे तव्हांजे लाइ तव्हां इहो करे सघो था हिन में आऊं जेका शिमला मिर्च उहा बि हाणे शामिलु कंदुसि हिकिड़ो शिमला मिर्च हिकिड़ो काफ़ी आहे हिन हिकिड़ो शिमला मिर्च जेको आहे ऐं नाज़रीन थोरो कटिंग ते बि गौर कंदा हलो छो त जमाली साहब जहिड़ी तरीक़े सां सब्जियूं कट कंदा आहिनि हिन खां थोरो क्यूब कटिंग कंदुसि हिनखे छो जेको पास्ता आहिनि अलॻि अलॻि तरीक़ा रफ कटिंग थींदी आहे हिकिड़ो जूलिन कटिंग थींदी आहे हिकिड़ी चॉप थींदी आहे काफ़ी कटिंग नाला आहिनि हिननि जा बि सही असां हाणे इहो मूंखे ॿुधायो त हमेशह तव्हांखे पुछंदो बि आहियां त इहो तव्हां लास्ट टाइम कहिड़ी डिश ठाही आहे उनखे घणो टाइम थी वियो आहे जेका मज़ेदार ठही हुजे घर वारनि तारीफ़ बि कई हुजे लास्ट टाइम मां मच्छीअ में पुलाउ ठाहियो हुयो अच्छा मच्छी में पुलाउ ठाहियो हुयो कीअं ठाहियो मच्छीअ में ईअं ठाहियो होसीं त सभ खां पहिरियां मच्छी में जेतिरा बि मसाला आहिनि उहे ऐड कयमि ऐं उन में तव्हां खां ई मूं पुछियो हुयो त लीमो उन्हनि जी रस विझी अदरक थूम जो पेस्ट या जेके बि मसाला आहिनि उन्हनि खे पहिरियां लॻाए करे पोइ घंटे 2 घंटे लाइ उनखे फ्रीज़ कयो ऐं उन खां पोइ मतिलबु जीअं ठाहिबो आहे बिस्मिल्लाह कयो अच्छा ठही वियो पर तव्हां जहिड़ो न ठहियो जीअं माशाल्लाह सां तव्हां तयारु कंदा आहियो न ट्राए ॾाढी कयमि पर थोरी घणी कमी थी वई अच्छा त हाणे हिन में जेको छा शामिलु कंदुसि मलाई जेका आहे उहा शामिलु कंदुसि शिमला मिर्च शामिलु करे केतिरी आहे ही तक़रीबन ही थी वेंदी 300 ग्राम थी वेंदी 300 ग्राम जी 300 सही वञी शामिलु कई आहे 300 ग्राम हिकु थोरो पचाईंदासीं ॾाढियूं थोरियूं शयूं इस्तेमालु थियूं थियनि ऐं तमामु घटि ख़र्च में तमामु घटि वक़्त में एॾा ज़बरदस्त खाधा तयारु था थियनि ऐं इन प्रोग्राम मां तव्हां फ़ाइदो न वठो इहो मुनासिबु न आहे नाज़रीन लूणु जेको आहे हस्बे ज़रूरत
वधीक न। अच्छा ही मिठी त कोन थींदी रेसिपी? न मिठी कोन थी, लूण जो में ॻाढ़ा मिर्च लूण मिठी थींदी न, मक़सद हूंदो आहे न हिकिड़ी वाइट हूंदियूं आहिनि, कुझु शयूं अहिड़ियूं ऐड थियल हूंदियूं आहिनि। उनमें ही वरी नाज़रीन कुझु ईअं न सम्झनि त ये मलाई हुई। मज़ेदार क़िस्म जी रेसिपी आहे, तव्हां घर में कोशिशि कयो ठाहियो इनखे। चिकन अल्फ्रेडो नालो तव्हां यादि रखो, चिकन अल्फ्रेडो, ठीकु आहे न। सो अॼु उहा ठाहे रहियो आहियूं। त हाणे नालो ॾाढो ॾुखियो आहे पर ठाहिण में इंतिहाई सवली आहे। अच्छा हाणे चिकन अल्फ्रेडो हाणे असां हिन में शामिलु कंदासीं पास्ता। पास्ता केतिरा आहिनि? ही पास्ता हिकिड़ो पैकेट आहे, तव्हां मूं हुन में अधु पैकेट शामिलु कयो आहे। अच्छा ठीकु आहे, ही पास्ता शामिलु कयासीं। हाणे असां गॾोगॾु हिन में जाऊं हीअ ऑरिगानो आहे, ऑरिगानो हिन में शामिलु कंदासीं। ठीकु आहे, हिकिड़ो चमचो ऑरिगानो जो। अच्छा ही ऑरिगानो पंहिंजो मिली वेंदो ईज़ी? ही हर जॻह ते मिलियो थो वञे, वॾे सुपर स्टोर ते तव्हां वञो। बाहि थोरी मां हल्की करे छॾींदी, बिल्कुलु बिल्कुलु हल्की बाहि करे छॾी आहे। हाणे तयारु थी चुको आहे। जमानी साहब एतिरा सारा खाधा, एतिरियूं सारियूं रेसिपियूं तव्हांखे कीअं थियो यादि रहनि? यादि बसि हाणे कमु आहे त इंसान खे यादि ई रहंदियूं, अञा काफ़ी सारियूं आहिनि। इनशाला जी ॿिया प्रोग्राम अॻिते हलंदा, तव्हां ॾिसंदो अञा बि मज़ेदार क़िस्म जी रेसिपी जेके आहिनि। अच्छा ही जेको आहे हाणे किचन जी सफ़ाई जेका आहे उहा ज़रूरी आहे, ॾाढी ज़रूरी आहे। हाइजीनिक जेको अॼुकल्ह प्रॉब्लम थियनि पिया माण्हुनि खे, सो किचन जी सफ़ाई न हुअण जे करे कोशिशि कयो जिथे बि कमु कयो था उते फ़ौरन ई सफ़ाई कयो, चाहे किचन हुजे चाहे घर हुजे, जिथे बि या ऑफिस हुजे, पर सफ़ाई जेका आहे उहा लाज़मी आहे। ऐं त इन ॻाल्हि खां बिल्कुलु बि न शर्माईंदो आहियां, मां सफ़ाई पाण कयां न, पाण कंदो आहियां। साफ़ सुथरो माण्हू बिल्कुलु ज़रूरी आहे। हीअ जेको आहे किचन तव्हांजो बिल्कुलु साफ़ सुथरो हुजे, जीअं घर जो किचन साफ़ सुथरो हूंदो त उन घर में बि बीमारियूं बि घटि हूंदियूं आहिनि। इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां। बिल्कुलु ईअं थोरी आहे माण्हू पाण। ही डिश बि आउट थो कयूं हींअर। अच्छा ही डिश बि तयार थी चुकी आहे? बिल्कुलु तयार थी चुकी आहे। चिकन अल्फ्रेडो, सभ खां पहिरियां चिकन खपे, जूलियन चिकन खपे, बसर ऐं हिकिड़ो शिमला मिर्च ऐं ऑरिगानो ऐं हिकिड़ो चमचो ऑरिगानो जो हुजे, लूणु, इहे सभिनि में शयूं शामिलु कयूं। सभ खां पहिरियां तेल गरम करे हिन में मूं जेको आहे हीअ ॾिसो तेल गरम कयमि, बसर जी कयूं उहे हुन शामिलु कयमि। उन खां पोइ जीअं बसर ब्राउन थी विया त उन मंझि असां शामिलु कयो आहे शिमला मिर्च, अदरक और थूम, उहा शामिलु कयोसीं। उन खां पोइ असां में काफ़ी मुंहिंजे ख़्याल में बाक़ी काफ़ी आहे, बाक़ी ही काफ़ी थी वञे। ठीकु आहे, हिते रखोसि था, हिते रखोसि था, हिनखे हेॾां कयो। माशाल्लाह सां बरकत पइजी वियसि जमाली साहब, बरकत काफ़ी पइजी वई है न। काफ़ी माण्हू खाई सघनि था, हिन में अधु किलो में काफ़ी थी वियो। ठीकु आहे न। हाणे हिन में जेको आहे छो त अॼु असां बिस्मिल्लाह करे ठाहियोसीं न, तॾहिं बरकत पइजी वई। बिस्मिल्लाह में हूंदी बरकत। बिल्कुलु। सो हिनखे असीं थोरो गुल बि ठाहींदासीं मथां। जमाली साहब तव्हां रेसिपी त चलो रिपीट करे वियो। अच्छा हे हूंदो आहे चांवरनि जी मानी, कणक जी मानी या जूअर जी मानी, जेके मानियूं हूंदियूं आहिनि, इहे तव्हां कॾहिं पचायूं आहिनि? असांखे त कॾहिं बि तव्हां कोन्हनि सेखारियो। मूं चांवर जी मानी, चांवर जो चिलो जेको आहे हा उहो इज़ी ठाहे वेंदो आहे। पोइ असांखे बि सेखारियो न प्रोग्राम में, असांखे बि सेखारियो, जेके नाज़रीन ॾिसनि था उन्हनि खे बि सेखारियो, जंहिंखे चांवरनि जी मानी ॾाढी ॾुखी लॻंदी आहे पचाइण में। न ॾुखी कान्हे, हीअ तव्हां हिन तरीक़े सां ठाहे सघो था। नाज़रीन अॼु जो मज़ेदार क़िस्म जी रेसिपियूं जेके मूं ठाहियूं आहिनि, ऐं उमेदु थो कयां तव्हां ज़रूरु ठाहिजो, कोशिशि कजो, असांखे ॿुधाईंदो। अॼु नए सेट ते नयूं डिशूं मूं ठाहियूं आहिनि। इनशाला जेके बि हाणे रेसिपी हूंदियूं उहे बिल्कुलु डिफरेंट क़िस्म जूं हूंदियूं, हर तरह जूं हूंदियूं। उहो तव्हांजी फरमाइश बि हुन में शामिलु आहे। असमा तव्हां बि मूंखे फरमाइश करे सघो था। मां बिल्कुलु हमेशह फरमाइश कंदी आहियां। बसि हाणे मुंहिंजी इहा फरमाइश आहे जमाली साहब त मिठे में कुझु हुकुम कयो। मिठे में बिल्कुलु ठाहे गजर जो हलवो। गजरनि जो हलवो, मौसम आहे गजरनि जो हलवे, इंसान गजरनि जो हलवो ई सोचियो त मां ठाहियां, पर इनशाला उहो बि ठहंदो, गजरनि जो हलवो ठहंदो। ऐं ॿिया हलवा तव्हांखे कहिड़ा पसंदि आहिनि उहो तव्हां फरमाइश करे सघो था। हीउ प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था। KTN एंटरटेनमेंट जेको पेज आहे उन ते ॾिसी सघो था, यूट्यूब उन ते ॾिसी सघो था प्रोग्राम। मज़ेदार क़िस्म जूं रेसिपियूं जेके असांजूं जेके तव्हां नथा ॾिसी सघो त तव्हां हिन में पंहिंजे पेज ते ॾिसी सघो था। हा, जेकॾहिं तव्हांखां मिस थी वियूं आहिनि त यूट्यूब ते बि ॾिसी सघो था, फेसबुक ते बि ॾिसी सघो था। ऐं इहो आहे त जेकॾहिं कोई बि सुवालु आहे त उहो बि तव्हां असांखां करे सघो था। जेकॾहिं असांखां का ख़ता या का ग़लती थी वञे त जीअं जमाली साहब पहिरियां ॿुधायो त इंसानु ख़ता जो घरु आहे, जेकॾहिं काई बि मिस्टेक थी वञे प्रोग्राम जे दौरान त उहो बि तव्हां असांखे ॿुधाए सघो था। जमाली साहब तव्हां हाणे इहो ॿुधायो त हिन ॿिन्ही डिश मां तव्हांखे कहिड़ी थी वणे?
मूंखे कहिड़ी थी वणे मुंहिंजे लाइ त ॿई भलियूं आहिनि पर मूंखे इहे अल्फ्रेडो जेको आहे वधीक पसंदि आहे छो जो हिन सां अल्फ्रेडो त मूंखे मानी कान्हे खाइणी हिन सां राइस कोन्हे खाइणा हिनखे डायरेक्ट पास्ता खाइणा आहिनि चिकन खाइणी तो हिन सां केचप वग़ैरह या कोई चटनी वग़ैरह नथो खाई न न ज़रूरी न आहे तव्हां पार्मेज़ान चीज़ जेका विझी सघो था जमाली साहब ट्राई था करे ॾिसो तव्हां हिन टेस्ट कीअं आहे बल्कि तव्हां बि कयो हिकिड़ो चमचो तव्हां बि खणो छो त मूं त ठाही आहे आउं त हुन चवंदुसि भली आहे पर तव्हां बि ॾिसो न में तव्हांखे कीअं थी लॻे मूंखे त मज़ेदार लॻंदी आहे सची ॻाल्हि ॿुधायां मूंखे ॾाढी मज़ेदार लॻंदी आहे हिनखे ॿार जेके आहिनि उहे इंजॉय कंदा आहिनि ॾाढो जॾहिं प्रोग्राम ख़तमु थींदो हिन डिशुनि ते सुठो हमलो थींदो उहा असांजी टीम तयारु वेठी आहे हमले वारी बि सभ खां पहिरियों त मां हमलो कंदसि ॾाढो मज़ो आयो ऐं असांजे हुन में पंहिंजो छा इज़ाफ़ो थियो सोच में इलाही ऐं ॾाढियूं ज़बरदस्त रेसिपियूं तयारु थियूं ॾिसण में त इंतिहाई ख़ूबसूरत थियूं लॻनि चिकन फ्राइडो मां ट्राई कई आहे ॾाढी ज़बरदस्त आहे टेस्ट ॾाढो सुठो आहे जमाली साहब बिल्कुलु अॼु नाज़रीन जेके ॿ डिशूं ठहियूं आहिनि हिकिड़ी आहे इटालियन डिश अल्फ्रेडो ऐं चिकन अल्फ्रेडो ॿी आहे चिकन दो प्याज़ा असांजी पाकिस्तानी डिश आहे उहो तव्हां ॿई घर में ट्राई करे सघो था ठाहे सघो था पोइ असांखे तव्हां ॿुधाए बि सघो था फूड आयल वारनि जी तरफ़ खां हीउ जेको प्रोग्राम थियो हीउ जेको ख़ूबसूरत किचन असांखे मिलियो आहे ऐं हीउ प्रोग्राम कैफ़े सिंध मां उमेद थी कयां त तव्हां ॾिसंदा हूंदा ऐं हीअ रेसिपियूं तव्हां सिखियूं हूंदियूं ऐं तव्हांखे हीउ प्रोग्राम उमेद थी कयां त सुठो लॻो हूंदो इनशाला वरी नेक्स्ट प्रोग्राम में के ज़बरदस्त क़िस्म जा खाधा जमाली साहब तव्हांखे सेखारींदो ऐं मां बि कुझु सिखंदसि त काॾे बि न वञिजो असां सां गॾु रहिजो असांजे नेक्स्ट प्रोग्राम जो तव्हां इंतज़ारु कजो हिन वक़्तु मूंखे ऐं जमाली साहब खे ॾियो इजाज़त बिल्कुलु असांखे तव्हां इजाज़त ॾियो वरी ॿिए प्रोग्राम में असीं ॿई हूंदासीं गॾु इंशाला अल्लाह हाफ़िज़ कीमो 2 प्याज़ा कीमो अधु किलो टमाटा 3 अदद बसर 2 अदद लूणु ज़रूरत मुताबिक़ थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 चमचो हेड 1 चमचो अछो ज़ीरो 1 चमचो साबित गरम मसालो 3 चमचा कुटियल ॻाढ़ा मिर्च 1.5 चमचो बसर ब्राउन थियल सावा मिर्च सावा धाणा ऐं फूदनो ज़रूरत मुताबिक़ कीमो 2 प्याज़ा ठाहिण जो तरीक़ो फ्राई पैन में थोरो ऑयल विझी गरम करे बसर कटिंग करे तेल में शामिल कयो उन्हनि खे अधु पचायो ऐं उन में अदरक ऐं थूम जो पेस्ट शामिल करे मिक्स कयो उन खां पोइ साबित गरम मसालो शामिल करण खां पोइ अधु किलो कीमो शामिल करे मसालनि खे भुञो गोश्त भुञण खां पोइ 3 अदद टमाटा कटिंग करे शामिल कयो ऐं थोरो पाणी शामिल करे थोरी देरि गोश्त खे पचायो टमाटा ॻरी वञण खां पोइ हेड अछो ज़ीरो लूणु ऐं ॻाढ़ा मिर्च शामिल करे उन्हनि खे मिक्स कयो गोश्त पची वञे त उन में फूदनो सावा मिर्च सावा धाणा विझी डिश आउट करण वक़्तु साए मसालनि खे मिक्स कयो चिकन अल्फ्राइडो में इस्तेमालु थींदड़ शयूं चिकन बोनलेस अधु किलो पास्ता मैक्रोनी अधु पैकेट वाइट सॉस 100 ग्राम थूम ऐं अदरक जो पेस्ट 2 चमचा लूणु ज़रूरत मुताबिक़ कुटियल ॻाढ़ा मिर्च ज़रूरत मुताबिक़ बसर 2 अदद शिमला मिर्च 1 अदद ऐं ओरिगानो 1 चमचो चिकन अल्फ्राइडो तयारु करण जो तरीक़ो पहिरीं 2 अदद बसर कटिंग कयो ऑयल गरम करे बसर शामिल कयो बसर ब्राउन थियण ते थूम ऐं अदरक जो पेस्ट ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च गोश्त में शामिल करण खां पोइ थोरो पाणी विझी हल्की बाहि ते पचायो चिकन ॻरण ते हुजे त शिमला मिर्च वाइट सॉस ऐं उन खां पोइ थोरी देरि ढक ॾेई रखो ऐं पोइ मैक्रोनी विझी ओरिगानो शामिल कयो सभिनी शयुनि खे थोरो पचायो ऐं पोइ डिश आउट कयो